नाज़रीन हलूं था गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो जिते जलसो जेको आहे उहो जारी आहे। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14हीं वरसी मल्हाई पई वञे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जियाला गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुतल आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम बि इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि उहे इन जलसे खे ख़िताब कंदा। पीपल्स पार्टी पारां शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14हीं वरसी जे मौक़े ते गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में पिंडाल सजाया वियो आहे। जियालनि जो वॾो अंग हिन वक़्तु जलसेगाह में मौजूदु आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जियाला गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुतल आहिनि जिते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ ई देर में जलसेगाह पहुची रहियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जियालनि जा काफ़िला जेके आहिनि उहे गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुता आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि ॿुधाए पियो त हिन वक़्तु जलसेगाह में पहुची चुको आहे ऐं कुछ ई देर में इन जलसे खे ख़िताब बि कंदो। जलसे जी बाज़ाब्ता शुरूआत जेका आहे उहा मुशाइरे सां कई वई। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल जेके शाइर आहिनि उन्हनि शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शेरनि ज़रिए भेटा पेश कई आहे। पीपल्स पार्टी की क़यादत हिन वक़्तु स्टेज ते मौजूदु आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी जलसेगाह में पहुची चुको आहे। पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, अॻूणो वॾो वज़ीर सैयद कायम अली शाह, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत ॿी जेका क़यादत आहे उहा हिन वक़्तु स्टेज ते मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ अॻवाननि इन जलसे खे ख़िताब बि कयो आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां जियाला गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुतल आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। जलसे जा मंज़र टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारियो पिया। वॾो अंग आहे कारकुननि जो जेके मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िलनि जी सूरत में हिते पहुता आहिनि। गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो जा मंज़र तव्हांखे ॾेखारियो पिया। पिंडाल सजायो वियो आहे पीपल्स पार्टी तरफ़ां ऐं जलसो जेको आहे उन जी बाज़ाब्ता शुरूआत बि थी चुकी आहे। जलसे के पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी ख़िताब कंदो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14हीं वरसी के मौके ते गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में पीपल्स पार्टी पारां पिंडाल सजाया वियो आहे। जलसे की बाज़ाब्ता शुरूआत थी चुकी है। कुछ देर पहिरियां मुशाइरो जेको आहे उहो मुनक़िद कयो वियो हो। मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल जेके शाइर आहिनि उन्हनि शेरनि के ज़रिए शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के भेटा पेश कई। जलसेगाह जा मंज़र टाइम न्यूज़ की स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारियो पिया। जलसे की बाज़ाब्ता शुरूआत थी चुकी है। मुख़्तलिफ़ जेके अॻवान आहिनि उन्हनि जलसे के ख़िताब कयो आहे। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी हिन वक़्तु जलसेगाह में मौजूदु आहे। जलसे जा इंतज़ाम जेके आहिनि उहे मुकमल आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। कारकुननि जी बार बार झड़ती वरिती वई। वॉक थ्रू गेट्स जेके आहिनि उहे बि उन्हनि ते बि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ तरफ़नि खां गेट्स जेके आहिनि उन्हनि ते सिक्योरिटी एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे। स्टेज ते पीपल्स पार्टी जी क़यादत हिन वक़्तु मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ अॻवाननि ख़िताब बि कयो आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान जलसेगाह पहुची विया आहिनि। पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह, अॻूणो वॾो वज़ीर कायम अली शाह, आजिज़ धामरा, शुगुफ्ता जुमानी ऐं ॿियनि जलसे खे ख़िताब बि कयो आहे। मुख़्तलिफ़ अॻवाननि इन जलसे खे ख़िताब बि कयो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर में जलसे के ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी भी जलसेगाह में पहुची चुको है। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14हीं वरसी मल्हाई पई वञे। वरसी के मौके ते गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में पीपल्स पार्टी तरफां पिंडाल सजाया वियो आहे। इन वक़्तु जलसो शुरू थी चुको है। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि मां जियाला गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुतल आहिनि जिते सिक्योरिटी जा इंतिहाई
सख्त इंतजाम कया विया आहिनि। नवदेरो में अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ के रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खान। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि? जलसो जारी है पीपल्स पार्टी जो? जी बिल्कुल, शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वर्सीअ जो जलसो इन वक्त बाकायदा शुरू थी चुको है। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया पार्टी जा सूबाई तौर मरकज़ी अॻवान इन वक्त जलसेगाह में मौजूद आहिनि। बिलावल भुट्टो जीअं ई स्टेज ते पहुतो त जलसेगाह में मौजूद जियालनि औरतुनि खे शानदार आजियां कई ऐं भरपूर नारेबाज़ी कई। जी ठीक है नूर मोहम्मद सुमरो, मेहरबानी अपडेट करने के लिए। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी जलसेगाह में पहुंची चुको है। बिलावल भुट्टो की आमद के मौके ते कारकुननि पारां जीए भुट्टो जा नारा हया विया आहिनि। नूर मोहम्मद सुमरो नवदेरो में वधीक तफ़सील ॾेई रहियो। शहीद बेनज़ीर भुट्टो की 14वीं वर्सीअ के मौके ते गढ़ी खुदाबख्श भुट्टो में पीपल्स पार्टी पारां पिंडाल सजाया वियो आहे। जलसो हिन वक्त जारी है।